जी नाज़रीन ख़बर शामिल कदालूं खानपुर महरमा ॻोठ बचल गबोल में जवाबदार मुड़स निंड सुतल ज़ाल मफ़ाद फादाना के क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार फरार। जी नाज़रीन अहम खबर खानपुर महरमा आगाह कयूं पिया। ॻोठ बचल गबोल में जवाबदार मुड़स निंड सुतल ज़ाल मफ़ाद फरदाना के क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार फरार। इन हवाले वधीक तफ़सीलात मालूम कंदासीं असां पंहिंजे स्पेशल रिपोर्टर नवाब अली मिराणी खां। जी नवाब अली मिराणी तफ़सीलात खां आगाह कयो। जी वरी मेहरबानी। जी नाज़रीन असांखे खानपुर महरमा रिपोर्ट मां आगाह करे रहियो हो नवाब अली मिराणी। खानपुर महरमा ॻोठ बचल गबोल में जवाबदार मुड़स निंड सुतल ज़ाल मफ़ाद फरदाना के क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार फरार थी वियो आहे।